वेलकम बैक नाज़रीन। अचूत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधाइणो गुफ़्तगू कयूं था मुल्क के सियासी मंज़रनामे ते। तहरीक इंसाफ़ जो सरबराह इमरान ख़ान साहब एक तरफ़ एक दफ़ो ॿीहर जेको आहे बल्कि मुसलसल शह सुर्खियूं ठाहे थो पियो, अख़बारनि जूं ऐं मीडिया जूं हेडलाइंस ठाहे पियो। हाणे ताज़ो जेको आहे हुनजो चवणु इहो आहे त हू अमेरिका जे ख़िलाफ़ु न आहे। उनजो चवणु इहो बि आहे त हुनखे जेको आहे मौजूदा आर्मी चीफ खे एक्सटेंशन ॾिनी वञे ताकि तेसि ताईं जेसि ताईं के इलेक्शन थिए ऐं हीअ जेका आहे हुकूमत मौजूदा उहा आर्मी चीफ मुक़ररु न करे। उनजे बारे में हू अॻे चई चुको आहे त हीअ जेको आर्मी चीफ मुक़ररु कंदा उहो हिननि जे मामलनि में पंहिंजो हिननि जी करप्शन जेको आहे ॿिन्ही वॾियुनि पार्टियुनि जो यानी पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे क़यादत जी करप्शन जा केसिस ते उहो कुझु न कंदो। उन सां गॾु गॾु इमरान ख़ान जो इहो बि चवणो इहो आहे, चिश्तिया में हुन चयो त जेके माण्हू हुनजी पार्टी यानी तहरीक इंसाफ़ खे वोट न ॾींदा, उनजे मुखालफ़नि खे वोट ॾींदा, उहे अलाह जे फ़रमान जे ख़िलाफ़ु वेंदा। इन सां गॾो गॾु हिकिड़ो टियों पासो जेको आहे उहो पिंडी प्लान जे नाले सां मुल्क जे हिकिड़े सीनियर सहाफ़ी हिकिड़ो एडिटोरियल लिखियो आहे, उहो बि डिस्कस हेठि अचे पियो। इन ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामेर तर्जुमेगार जनाब सलमान आबिद साहब सां। सलमान आबिद साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम सर, ये पिंडी प्लान आपने भी देखा, पढ़ा, सुना, ये क्या है? देखिए, बुनियादी तौर पे तो मैं किसी भी आर्मी चीफ की एक्सटेंशन का हामी नहीं हूँ और ना ये होनी चाहिए। एक इंस्टीट्यूशन के अंदर जो है वो इंस्टीट्यूशनल मैकेनिज्म इतना स्ट्रांग होना चाहिए कि कोई भी फर्द नागुज़ीर नहीं होना चाहिए। लेकिन आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ हमारी सियासी तारीख क्या है। और जब भी इस मुल्क में आर्मी चीफ की अपॉइंटमेंट होती है या अपॉइंटमेंट होने वाली होती है तो एक सियासी भूचाल जो है वो पाकिस्तान की सियासत में हमें देखने को मिलता है। अब इस दफ़ा भी तो अगरचे DGISPR वजाहत कर चुके हैं कि मौजूदा आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा साहब जो है किसी किस्म की एक्सटेंशन लेने के हक में नहीं है, लेकिन उसके बावजूद खबरें रहती हैं कि शायद वो एक्सटेंशन चाहते हैं या एक्सटेंशन देना चाहती है उसको हुकूमत। तो ये उसी एम्बिग्विटी के अंदर रहते हुए आप ये देखें कि इमरान खान का मुतालबा ये है कि नए आर्मी चीफ की तकरीरी नई हुकूमत करे। अब ये इसके ऊपर बहस हो सकती है कि वो क्यों कर रहे हैं, क्योंकि उनका मौक़िफ़ ये है कि मौजूदा हुकूमत जो है वो उसको इम्पोर्टेड हुकूमत समझते हैं, एक साजिश के तहत आने वाली हुकूमत समझते हैं, इस्टेब्लिशमेंट की मदद से आने वाली हुकूमत समझते हैं। इसलिए वो ये चाहते हैं कि ये हक जो है आने वाली हुकूमत को मिलना चाहिए। लेकिन बहरहाल प्राइम मिनिस्टर का जवाबदीद है और शहबाज शरीफ साहब इस वक्त मुल्क के वज़ीर आज़म है, वो चाहें तो नए आर्मी चीफ की तकरीरी कर सकते हैं, इसमें तो कोई शुबा नहीं है। लेकिन जितनी इसमें तासीर होगी उतनी ज़्यादा इसके अंदर एम्बिग्विटी जो है वो क्रिएट होगी और फ्रस्ट्रेशन क्रिएट होगी। तो बेहतर है आर्मी चीफ की तकरीरी का ऐलान हो जाना चाहिए। लेकिन इमरान खान साहब तो अब कहते हैं ना कि वो अमेरिका के खिलाफ नहीं है, तो फिर वो इम्पोर्टेड हुकूमत क्यों होगी इमरान खान के? अगर उसमें इमरान खान ने किसी भी मौके पर अमेरिका दुश्मनी का ऐलान तो नहीं किया था। उनको इस बात पे जरूर इख्तलाफात हैं कि जो रिजीम चेंज हुआ है उसमें अमेरिकन इस्टेब्लिशमेंट या अमेरिकन गवर्नमेंट का रोल है। अच्छा, आप भी जानते हैं, फिर मैं भी जानता हूँ, पाकिस्तान में जब भी हुकूमतें तब्दीली होती हैं तो हम इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट के रोल को तो माइनस नहीं कर सकते। तो वो इख्तलाफ तो इमरान खान का था और है, अभी भी वो जलसों में कहते हैं कि रिजीम चेंज में इंटरनेशनल कॉन्स्पायरेसी हुई है। लेकिन कहीं उन्होंने ये नहीं कहा कि वो आज अमेरिका के खिलाफ ऐलान जंग का ऐलान करने लगे हैं और अमेरिका मुर्दाबाद की कोई नारे लगाने शुरू कर दिए। तो वो इंगेजमेंट की पॉलिसी है। आज उनको लगता है कि अमेरिका के साथ हमें अपने आप को री इंगेज करना चाहिए, तो वो री इंगेज भी कर रहे हैं और जो गलतफहमियां हैं उनके पास हैं या अमेरिका के पास हैं उसको दूर करने की कोशिश कर रहे हैं। ये तो उनका पॉलिटिकल राइट है, वो ये कर सकते हैं। नहीं, लेकिन जब ये, क्योंकि हम इसको अगर देखें उसका पॉलिटिकल राइट तो है, ये बिल्कुल आपके बजा फरमा रहे हैं, क्योंकि जब ये बात आई कि जो अपना मरासला जो आया था वो जिस तारीख से आया था, जिस तारीख को दिखाया गया, उनके उस के अंदर जो है वही जो हमारा एम्बेसडर साहब था वही उसी जो है अपना अमेरिकन सफारतकार को अपनी पाकिस्तान की एम्बेसी में दावत दे के बुला रहा था, उसी के अंदर जो है वो मुलाकातें भी हो रही थी। उसके बाद अब भी मुलाकातें हो रही हैं बैकडोर पे, जो पहले छुपाई गई फिर बाद में की गई। तो ये तो पहले दिन से लेकर आज तक ये जो नैरेटिव है इमरान खान साहब का, तो इमरान खान ने अपना नैरेटिव तो चेंज नहीं किया। इमरान खान ने कब कहा है कि अमेरिका उनकी हुकूमत गिराने में शामिल नहीं है और अमेरिकन एस्टेब्लिशमेंट शामिल नहीं है? वो तो अभी भी परसों भी जलसा जो हुआ है उनका गुजरांवाला में आखिरी,
उसमें भी उन्होंने कहा है कि इंटरनेशनल कॉन्स्पायरेसी इनके अगेंस्ट हुई है और उनको बाहर निकाला गया इक़्तिदार से। वो अपने नैरेटिव से पीछे नहीं हटे, लेकिन इंगेजमेंट की पॉलिसी का राइट तो हमेशा से रहता है ना। देखिए ना, अब जनरल बाजवा के खिलाफ मुस्लिम लीग नून और पीपल्स पार्टी कितना हुआ करते थे और जलसों में नारे भी लगाते थे उनके खिलाफ, लेकिन आज वही जनरल बाजवा साहब जो है उनके लिए बड़े काबिल एहतराम है। इंगेजमेंट की पॉलिसी हुई है, तो ये तो पॉलिटिक्स में होता है। आज आपके कोई तहफुजात हैं, कल आपकी चीजें रिजॉल्व हो जाएंगी। मेरा नहीं ख्याल कोई इतना बड़ा इशू है। लेकिन उसमें और इसमें जो फर्क है ना सलमान साहब, मैं चाहूंगा कि आप उसको मजीद इलाबरेट करें कि वो जो है बाजवा वर्सेस नवाज शरीफ जो है वो मामला था, उसमें कहीं ये नहीं था कि बाजवा जो है कोई अमेरिकन ख्वाहिशात के मुताबिक कोई नवाज शरीफ को हटा रहा है, कोई बैनुल-अक़वामी साजिश का हिस्सा बन रहा है। उसको किसी वक्त किसी ने मीर सादिक मीर जाफर आप समझते हैं कि पाकिस्तान में जो भी तब्दीलियां आती हैं उसमें अमेरिका का कोई किरदार नहीं होता और एस्टैब्लिशमेंट। मैं तो नैरेटिव की बात कर रहा हूं कि नवाज शरीफ ने ऐसा इल्जाम नहीं लगाया था, लेकिन इमरान खान ने बिल्कुल क्लियरली कहा कि ये मीर सादिक और मीर जाफर है और इन लोगों ने न्यूट्रल रह के उस सारी साजिश का हिस्सा बने हैं। जी, इसी तरह के नारे जो हैं मरियम नवाज और नवाज शरीफ ने भी लगाए थे ना, DGISI के खिलाफ और जनरल बाजवा के खिलाफ। लेकिन बैनुल-अक़वामी साजिश का नाम नहीं था। सर बैनुल-अक़वामी साजिश तो ना हुई, लेकिन साजिश तो हुई ना, चाहे वो मुल्क के अंदर हुई चाहे वो मुल्क से बाहर हुई। अब इन्होंने भी इंगेज किया, उन्होंने भी इंगेज किया है। मेरा ख्याल है कि उसमें कोई ऐसा बड़ा मसला ना नून लीग ने गलत किया है, ना PTI ने गलत किया है। अगर वो तहफुजात हैं और गलतियां हैं, अगर वो गलतफहमियां दूर हो सकती हैं तो होनी चाहिए। अच्छा, अब क्या होगा? अब आपके ख्याल में इमरान खान जिस नैरेटिव पे अब खड़े हुए हैं वो कह रहे हैं कि बाजवा साहब को एक्सटेंशन दे दो, तो आपके ख्याल में इमरान खान की ख्वाहिश पे तो नहीं होगा ना ये सारा? नहीं, अगर ऐसा होता है तो आपके ख्याल में जो इलेक्शंस होंगे, क्योंकि जिस तरह आपने कहा कि पाकिस्तान में रिजीम चेंज होता है तो बैनुल-अक़वामी क़ुव्वतें होती है, ये भी पाकिस्तान के अंदर सबको पता है कि इलेक्शंस जो होते हैं वो भले इमरान खान के इलेक्शन हो या उससे पहले नवाज शरीफ के इलेक्शन हो, तो उसको इमरान खान ने कहा था कि इतने पंचर लगाए गए हैं। उससे पहले जो इलेक्शन थे, आप हर इलेक्शन के बारे में हमारे सियासतदान यही कहते हैं, बाजवा साहब के होते हुए अगर इलेक्शन होते हैं इमरान खान कैसे तस्लीम करेंगे अगर वो न जीत पाए तो? सवाल यह है कि अगर मुस्लिम लीग नून हार गई तो वो तस्लीम कर लेगी? मेरा आपसे सवाल यह है। मैं तो कहता हूं कि मुस्लिम लीग को उसको रद्द करने के लिए कोई वजह नहीं होगी, लेकिन इमरान खान के पास तो एक वजह होगी। हेलो, तस्लीम किया हो कि वो शफाफ इलेक्शन थे जो वो हारे हैं। कोई एक इलेक्शन की मिसाल बता दें मुझे। कोई इलेक्शन पाकिस्तान की तारीख में ऐसा नहीं है कि हारने वाले ने अपनी शिकस्त कबूल की हो। सब ने इल्जाम एस्टैब्लिशमेंट के ऊपर ही लगाया। कोई एक इलेक्शन है तो बता दें मुझे। लेकिन मैं तो कह रहा हूं कि इस वक्त जब इमरान खान को ये बिल्कुल क्लियर वजह पता है कि बाजवा साहब जो है वो उसकी हुकूमत खत्म करने का। लेकिन सवाल ये है कि इमरान खान के कहने से तो बाजवा को एक्सटेंशन नहीं मिल रही ना मेरे भैया। एक्सटेंशन तो मिलेगी शहबाज शरीफ के अप्रूवल से, इमरान खान के अप्रूवल से तो नहीं मिल रही ना। अब अगर शहबाज शरीफ साहब और नवाज शरीफ साहब और जरदारी साहब नहीं चाहते जनरल बाजवा को एक्सटेंशन देना, तो लेकिन जिस तरह आप कह रहे हैं कि एंगेजमेंट की पॉलिसी है, कहीं ना कहीं पे तो इमरान खान एंगेजमेंट की पॉलिसी है ना, फिर या तो आप ये कहना चाहते हैं कि अमेरिका आर्मी चीफ की तकरीरी कर रहा है, ऐसी तो बात नहीं है ना। मैं नहीं कहता, लेकिन जनरल गुल हमीद साहब तो कहते थे बरबला। वो सर जनरल गुल हमीद साहब तो और भी बहुत कुछ कहते थे ना। सवाल सिर्फ ये है कि इस वक्त इख्तियार तो शहबाज शरीफ साहब के पास है ना, तो वो नया आर्मी चीफ लगा सकते हैं, लगाएं। उसमें किसने मसला? इमरान खान की डिमांड को छोड़ दें। इमरान खान तो और भी बहुत सी डिमांड करता रहा, कौन सी पूरी हो गई है? तो आपके ख्याल में इस वक्त वे फॉरवर्ड क्या है जब इमरान खान कह रहा हूं कि मौजूदा पॉलिटिकल क्राइसिस का जो रेजोल्यूशन है वो नए इंतखाबात है, लेकिन वो इंतखाबात के लिए कुछ रूल ऑफ गेम बनने चाहिए। हुकूमत और अपोजिशन को बैठना चाहिए। जो इमरान खान ने भी कहा कि मैं बैठने के लिए तैयार हूँ। आप इलेक्टोरल रिफॉर्म्स करें, ट्रांसपेरेंट इलेक्शन करवाएं, आप फौजी इंटरवेंशन जो है एस्टैब्लिशमेंट की इंटरवेंशन उसको मिनिमाइज करें, एक ऐसा इलेक्शन करवाएं जो सबके लिए काबिल कबूल हो और जो आने वाली हुकूमत है उसके पास 5 साल का मैंडेट हो और वो लॉन्ग टर्म पॉलिसी के तहत मुल्क को चला सके। अदरवाइज ये जिस तरह से इस वक्त मुल्क चल रहा है अनसर्टेनिटी में, इसमें ना पॉलिटिक्स डेवलप होगी और ना इसमें इकॉनमी डेवलप हो सकती है। क्राइसिस ही रहेगा और डेफिसिट बहुत बढ़ गया है पाकिस्तान का। इस वक्त जो पॉलिटिकल क्राइसिस है, इकोनॉमिक क्राइसिस है, उसको इतनी आसानी से रिकवर नहीं किया जा सकेगा। तो आपके ख्याल में अगर इलेक्शंस होते हैं तो हर इलेक्शन के बाद जो पोलराइजेशन होती है, जो हमने 13 के बाद देखा कि इमरान खान मैंने कहा ना कि वो उस पोलराइजेशन से बचने के लिए जरूरी है कि अभी ये सारे प्लेयर्स जो हैं वो बैठ जाएं और आपस में नए रूल्स ऑफ गेम जो है इलेक्शन के हवाले से तय कर लें। और उसमें एक नुकता ये भी होगा कि जो इलेक्शन हारेगा वो फिर इंतखाबी नताइज को भी तस्लीम करेगा। बड़ी मेहरबानी आपकी सलमान आबिद साहब, आपने हमारे साथ बातचीत की। नाज़रीन, मुल्क नाम यारा सहाफ़ी
सीनियर तजनिगार सलमान आबिद साहब असां गॾु हुआ। गुफ्तगू तव्हां ॿुधी, तमामु दिलचस्प सूरत हाल आहे। सूरत हाल इहा आहे त इमरान ख़ान साहिबु हाणे जेको आहे कोर्टुनि खां माफ़ी घुरण लाइ बि तयारु थी वेठो आहे ऐं हाणे हू इहो बि चवे थो त हू जनरल बाजवा साहब खे एक्सटेंशन ॾिनी वञे ऐं हाणे हू इहो बि चए थो त हू अमेरिका जे ख़िलाफ़ु न आहे। हाणे हू इहो बि चए थो त हीअ जेके मौजूदा हुकूमत आहे जंहिंजे बारे में हुन 5 सालनि में ॻाल्हाइण लाइ तयारु न हुयो, जेसिताईं हुनजी पंहिंजी हुकूमत हुई ऐं हू नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे अहम इजलासनि में बि इन करे शिरकत करण लाइ तयारु न हो जो हुनखे उन वक़्त जी जेका अपोज़िशन जा मेंबर हुया उन्हनि खे सां हथु मिलाइणो पवंदो या उन्हनि खे तंहिंजे करे हू हुते न वेंदो हुयो। उहा जेका अना हुई, जेका ईगो हुई, जेका उहा ज़िद हुई, जेका उहा हठधर्मी हुई, उहा आख़िरकार हिन वक़्तु छो लथी आहे। उन जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ पहलू ऐं पासा ऐं मुख़्तलिफ़ जेके रुख़ आहिनि उन हवाले सां हिन वक़्फ़े खां पहिरियों जेको आहे इमदाद सुमरो साहिबु असांखे ॿुधाए रहियो हुयो। उनमें हिकु जॻह दिलचस्प हुन ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिबु हिन वक़्तु पंहिंजो टोन डाउन जेको कयो आहे उहो हिकिड़ो रिकन्सिलेटरी मोड में आयो आहे। उनजो बुनियादी सबबु इहो आहे त हुनखे भउ इहो आहे त हुनखे मतां कंहिं न कंहिं केस में गिरफ़्तार कयो वञे ऐं गिरफ़्तारी जेका आहे उहा बहरहाल इमरान ख़ान लाइ ॾाढी ॾुखी आहे ऐं उहो शायदि हुनजे लाइ बर्दाश्त करणु वॾो मसइलो थींदो। बहरहाल हाणे हिन वक़्तु जेका आहे उहा सियासत उन्हनि जा फ़ैसिला सियासतदान पाण कंदा ऐं जीअं सलमान आबिद साहिब बि चयो पिए त आर्मी चीफ खे एक्सटेंशन मिलणु घुरिजे या न मिलणु घुरिजे या हुनखे जेको आहे टेन्योर ते नओं आर्मी चीफ मुक़ररु थिए, इहे पंहिंजी जाइ ते। पर हिकिड़ी ॿी जेका आहे उहा पंहिंजो थियरी बि हले पई। उहा थियरी इहा आहे त आर्मी चीफ जो मुदो नवंबर 29 ते पूरो कोन पियो थिए, छाकाणि त जेका साल जो मुदो आहे उन खां पहिरियों 6 महीननि जी एक्सटेंशन जेका आहे उहा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ॾिनी हुई। उन हिसाब सां इहो मुदो जेको आहे 1.5 साल जो थी वञे थो। माना साल जेको लेटर कढियो वियो 1 साल वधाइण जो, 6 महीना पहिरियों जेकॾहिं उहे 6 महीना हिन में ऐड कया वञनि त आर्मी चीफ जो मुदो जेको आहे उहो 6 महीना अञा वधी वञे थो, ऑटोमेटिक वधी वेंदो जेकॾहिं हुननि पहिरियों सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर खे ऐं साल जी एक्सटेंशन वारे ऑर्डर खे जुदा करे ॾिठो वञे। इहे बि पंहिंजो जेके आहिनि इशारा ऐं इहे जेके आहिनि तज्ज़िया जेके आहिनि उहे हलनि पिया। पर बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त हिन वक़्तु इमरान ख़ान जी सॼी जेका सियासत आहे ऐं सियासत जो जेको नैरेटिव जेको हिन फरवरी में 27 फरवरी ते जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब हितां लॉन्ग मार्च शुरू कयो ऐं हुनखे तारीख़ूं ॾियणु शुरू कयूं त हेतिरनि ॾींहंनि में जेकॾहिं तो इस्तीफ़ा न ॾिनी त पोइ असां जेको आहे नो कॉन्फिडेंस मूव आणींदासीं। पोइ उहा न आई, पर आख़िर में इमरान ख़ान त इस्तीफ़ा ते बि राज़ी थी वियो ऐं जेका ॻाल्हि हुन आर्मी चीफ खे चई हुई ऐं उहो आर्मी चीफ जे फ़ौज जे तर्जुमान जे मुताबिक़ त हुकूमत जे पारां इहा तजवीज़ आई हुई ऐं हुननि उहा PDM खे पहुचाई हुई। पर उहा मुख़ालिफ़ उन वक़्त जी मुख़ालिफ़ दौर जी क़यादत पीपल्स पार्टी ऐं PMLN ऐं JUI जी क़यादत उहा क़बूल न कई हुई। उन वक़्तु इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾियण लाइ बि राज़ी थी वियो हुयो, पर अपोज़िशन तय कयो त न उहे अदम एतमाद जे थ्रू उनखे लाहींदा। उनखां पोइ जो जेको सिलसिलो आहे उहो जेको ख़त कढी बयानु कयो वियो त हिकिड़ी वॾी बैन अक़वामी साज़िश थी आहे ऐं मुल्क जे हिकिड़े तमामु वॾे जेको आहे मुहिब वतन फॉरेन पॉलिसी जे ख़ालिक़ जेको आहे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ु वॾी साज़िश थी आहे। असां ॾिठो त अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि न आहे। उन अरसे दौरान बि अमरीकन पंहिंजो हुननि सां मुलाक़ातूं थींदियूं रहियूं, सफ़ारतकारनि सां, उन साॻे सफ़ारतकार सां बि खे बि पाकिस्तान जी एम्बेसी में उन वक़्तु इमरान ख़ान जी हुकूमत घुरायो ऐं उनखां पोइ जेको आहे मुलाक़ातूं थींदियूं। ताज़ो जेको आहे पंहिंजो मुलाक़ातूं थियूं जिन खे पहिरियां खुफ़िया रखियो वियो, पर पोइ जेको आहे उहे पधरियूं थियूं। त उते बि जेको आहे जेको हुननि रिपेयर वर्क जो कमु शुरू करे छॾियो आहे इमरान ख़ान ऐं उनजे साथियुनि। त जेको अमरीका जे मुख़ालिफ़ हुननि जेको नैरेटिव रखियो हुयो उहो जेको हवा ते बीठल नैरेटिव हुयो जेको जंहिंखे हाणे हू हुते बि पंहिंजी ईअं माफ़ी तलाफ़ी वारे किसे में हलिया विया आहिनि। ॿिए तरफ़ जेको आहे इस्टेब्लिशमेंट ऐं कोर्टुनि खां बि माफ़ी तलाफ़ी वारे सिलसिले में हलिया विया आहिनि। पर हाणे ज़ाहिर आहे तमामु घणो मामिलो अॻिते वञी चुको आहे ऐं हाणे इमरान ख़ान जो जेको ज़िद आहे, जेको उर्दू जेको मुहावरो आहे त अनोखा लाडला खेलनि को मांगे चांद, हाणे हुनजो इहो आहे त भई जेको कुझु बि थी पए मूंखे जेको आहे आर्मी चीफ जी मुक़ररी जो इख़्तियार मूंखे ॾिनो वञे, छाकाणि त हिन वक़्तु जेका हुकूमत आहे उहा न करे। पोइ तव्हां चूंडूं करायो, पोइ जेकॾहिं मां खटे आयुमि त पोइ जेको थींदो पोइ ॾिठो वेंदो। बहरहाल हाल फ़िलहाल तव्हां आर्मी चीफ जी पंहिंजो मुक़ररी न कयो।
हालांकि आर्मी चीफ की मुक़ररी हिकिड़ो आइनी कमु आहे जेका वक़्त जी हुकूमत आहे उन वक़्त जो प्राइम मिनिस्टर आहे उन्ही खे करणी हूंदी आहे ऐं उन हिसाब सां हिन वक़्त जेका सूरत हाल आहे उन मुताबिक़ इहा आर्मी चीफ जी मुक़ररी पाकिस्तान जे मौजूदा वज़ीर आज़म खे करणी आहे ऐं मौजूदा हुकूमत जेका आहे उनमें लॻे कोन थो पियो त के चूंडूं कराइण या उन हवाले सां का ॻाल्हि अॻिते वधाइण जी का सोच हुजे। तंहिं करे ही नवंबर जेको आहे उमेदु आहे त ख़ैर ख़ूबी सां पंहिंजो ख़ुशि असलूबी सां गुज़री वेंदो ऐं उनमें अंदरि जेके हुकूमत जूं आइनी ज़िम्मेवारियूं आहिनि उहे बि पूरियूं थींदियूं ऐं असांखे बहरहाल असांजे सियासतदाननि खे ख़ासि तरह जेको इहो बयानु आहिनि उहे बयानु ॾियणु वक़्तु असांखे सोचणो पवंदो त जेकॾहिं असां कॾहिं इहे बयानु ॾियूं त जेकॾहिं जेके माण्हू असांखे हुकूमत न कंदा उहे अलाह जे फ़रमान जे ख़िलाफ़ु वेंदा इहे बयानु ॾियणु मज़हब खे ईअं बेदर्दी सां इस्तेमालु करणु उनखां पोइ मुल्क जे इदारनि जी सैंक्टिटी ऐं मुल्क जे इदारनि जी जेको आहे मामले खे फ़ौज हुजे अदलिया हुजे उन्हनि जी सैंक्टिटी खे माण्हू लताड़े छॾे इहो सिर्फ़ु मौजूदा हुकूमत जो न आहे इहा उनखां पहिरें असां नून लीग जे पारां बि जेको सलमान आबिद साहिब चयो पिया उन्हनि जे तरफ़ां बि अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधियूं वियूं पर बहरहाल इहा असांखे पंहिंजे गुफ़्तगू में पंहिंजे लहजे में पंहिंजे नैरेटिव में असांखे बहरहाल हिकिड़ो ज़िम्मेवाराना रवैयो इख़्तियार करणो पवंदो जेको असांजी सियासत में घटि नज़र थो अचे उन जो बि हिकिड़ो सबबु आहे उहो सबबु इहो आहे त असां वटि सियासतदाननि जे मामलनि में ॿियनि इदारनि जी मदाख़लत रहे थी ऐं उहे इदारा जेकॾहिं मदाख़लत न कनि त शायदि सियासतदान बि उन लेवल ते न वञनि जंहिं लेवल ते सियासतदान वञनि था। तंहिं करे हिन वक़्तु जेको पाकिस्तान जो बुनियादी मसइलो एक्सटेंशन जो बि न आहे को मुक़ररु आर्मी चीफ जी मुक़ररी जो बि न आहे को पाकिस्तान जो मसइलो इलेक्शन जो मसइलो बि न आहे को पाकिस्तान जो बुनियादी मसइलो जेको आहे उहो अॼु ॾींहं ते उन ते को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। उहो पाकिस्तान जो बुनियादी मसइलो इहो आहे त पाकिस्तान बाय बुक हले पाकिस्तान जे आइन जे रूह जे मुताबिक़ हले पाकिस्तान जे आइन जे रूह मुताबिक़ जेका मुल्क जी इलेक्शन कमीशन खे जेके इख़्तियार आहिनि उहे एक्सरसाइज़ करे सघे उनमें कंहिं बि इदारे जी मदाख़लत न हुजे। हीअ जेको हाणे इमरान ख़ान इल्ज़ाम पियो हणे त असांजे माण्हुनि खे एक्स ऐं वाए जे पारां फ़ोनूं पियूं वञनि इहे फ़ोनूं तव्हांखे यादि हूंदो त मरहूम आमिर लियाकत छा चयो हुयो जॾहिं इमरान ख़ान खे बिल पास करणा हुया तो मरहूम आमिर लियाकत चयो हम आए नहीं हैं लाए गए हैं और बड़े अहतमाम से लाए गए हैं तो उन जो बेनिफिशरी रहियो आहे उन्हनि एक्स ऐं वाए जे फ़ोन कॉल जो बेनिफिशरी इमरान ख़ान बि रहियो आहे। तंहिं करे असांखे पंहिंजे मुल्क जे अंदरि हाणे काफ़ी घणो कुझु थी वियो आहे। दुनिया जो असीं हिकु एटमी ताक़त रखंदड़ मुल्क आहियूं ऐं दुनिया जो असां मां हिकिड़े ज़िम्मेवाराना एटीट्यूड जी ज़िम्मेवाराना जेको आहे जी तवक़ो रखे थी। तंहिं करे असांजे सियासतदाननि खे असांजी सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी खे असांजी जुडिशरी खे असांजी इलेक्शन कमीशन ॿियनि इदारनि खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कंदे पंहिंजे पंहिंजे आइनी रोल जे मुताबिक़ जेसिताईं असां कमु करण जी रविश रिवायत ऐं उहा पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी न कंदासीं तेसिताईं इहे मामला जीअं जो तीअं रहंदा। नाज़रीन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नाश खे इजाज़त सदाईं गॾु।